हाजी अब्दुल मेमुन क्रिकेट ग्राउंड ते मुनक़िद कयल मलाखड़े जे मुक़ाबलनि में पहिरीं पोज़ीशन पहलवान मल्हार शीदी, ॿी पोज़ीशन पहलवान शहबाज सीदी ऐं टीं पोज़ीशन पहलवान माशूक खोसेमाणी, जिन खे मनता तौर ते शील्ड ऐं कैश इनाम ॾिना विया। मलाखड़े जे मुक़ाबलनि में मंज़ूर अहमद मेमुण, सरदार अब्दुल शकूर मेमुण, सरदार जुगनू मेमुण, वडेरो जवाद हुसैन मेमुण समेत अहम शख्सियतुनि पिण वॾे अंग में शिरकत कई। मेहरान टीवी तरफ़ां मुनक़िद कयल मलाखड़े जे 2 ॾींहनि वारे मुक़ाबलनि खे ॾिसण लाइ केतिरनि ई शहरनि मां शौक़ीननि जो वॾो अघु मटियारी पहुतो। ॿिनि वारे मुक़ाबलनि जी पुॼाणीअ ते मेहरान टीवीअ जे ज़िले रिपोर्टर बाबू ख़ासकेली तरफ़ां मेहरान टीवीअ जे सरवार गुलाम नबी मोराई खे सिंध जी सूखड़ी पटको पहिरायो वियो। सिटी प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी ज़मीर ख़ासकेली मंज़ूर अली मेमुण खे पटको पहिरायो। उन मौक़े ते सिटी प्रेस क्लब मटियारी जे सदर अवेस गुल मेमुण ऐं मेंबरनि गुलाम नबी मोराई, हाजी शहजाद अली मेमुण ऐं ॿियनि महिमाननि खे लोंगियुनि जा तोहफ़ा पेश कया।